अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उंदड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंदई नवाली मदबर सां ॻोठ अलाह जुड़ियो छुटो मी स्कूल खे बिल्डिंग न हुअण करे ऐं फर्नीचर खोट सबबि मासूम शागिर्द पट ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर। उन मौक़े ते ॻोठाणनि मोहम्मद हनीफ़ छुटो शागिर्दनि उस्तादनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लिखत में काफ़ी दरख़्वास्तूं तहलीक़ी आफ़ीसर खे ॾिनियूं आहिनि, पर अञा ताईं स्कूल खे बिल्डिंग ऐं फर्नीचर न मिली सघियो आहे। मासूम ॿारड़ा ज़बून हाल छप्पर तइलीम पिराए रहिया आहिनि। ताज़ो बरसाति पवण करे छप्पर ज़बून थी पियो आहे ऐं उन जा चापुड़ पिण किरी रहिया आहिनि, जंहिं सबबि ॿारनि जे जान खे ख़तरो आहे। हिननि चयो त असां आला ऑफिसरनि ऐं सिंध सरकार खां मुतालबो था कयूं त स्कूल खे जल्द बिल्डिंग, वॉशरूम, पीअण जे पाणी जी सहूलियत ऐं फर्नीचर जी खोट ख़तमु कई वञे। हिननि मुतालबो कयो त स्कूल में जल्द बिल्डिंग, वॉशरूम, पीअण जे पाणी जी सहूलियत ऐं फर्नीचर जी खोट ख़तमु कई वञे त जीअं शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बहितर माहौल में तइलीम पिराए मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघनि। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।